अज असां हिकु दफ़ो ॿीहर मौजूद हुआसीं। शहर टंडो अल्लाहयार खां अटकल 10 किलोमीटर अॻिते चंबड़ रोड ते फाज़ल स्टॉप खां लॻभॻि 5 किलोमीटर अॻिते ॻोठ ग़ुलाम हुसैन लिगारी बींदड़ लिंक रोड ते हिकु अहम तारीख़ी आस्थान दरगाह शाह इब्राहिम रहमतुल्लाह अलैह ते, जंहिंखे मक़ामी तौर ज्वारड़ो पीर जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन बुज़ुर्ग जो जनम ऐं वफ़ात कॾहिं जी आहे ऐं ही बुज़ुर्ग किथां आयो, हिन मुतालिक़ का बि तफ़सीली मालूमात मौजूद नाहे। मक़ामी माण्हुनि में नसल दर नसल हलंदड़ रिवायतनि मुताबिक़ ही बुज़ुर्ग सूमरनि जे दौर सां ताल्लुक़ रखे थो ऐं किथां अची हिन माॻ खे पंहिंजो मस्कन बणायई। मक़ामी माण्हू हिन बुज़ुर्ग जी ज्वार जी ॿुरी खे अन्न में तब्दील करण वारी करामत पिणु बयान कनि था, जंहिं करे हिन बुज़ुर्ग जो नालो ज्वारड़ो पीर मशहूर थियो। ॻोठ ग़ुलाम हुसैन लिगारी सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध सोहारी जे हिकु तारीख़दान ऐं मुहक़िक़ साईं अली मोहम्मद लिगारी खेसानवी मुताबिक़ ही बुज़ुर्ग 7वीं सदी हिजरी में हिते आयो ऐं हिते ई वफ़ात कयाई ऐं संदसि वफ़ात जे कुझु अरसे बैदि कच्छ भुज खां अलण ऐं वलण नाले 2 शख़्स आया, जिन हिन बुज़ुर्ग जी मज़ार मथां मक़बरो तामीर करायो, जिन जा नाला ऐं मक़बरे जी तामीर जो साल 698-99 हिजरी पुण दरगाह जे ॿाहिरां भित ते लॻल तख़्ती ते लिखियल हुआ, जेकी बाद में दरगाह जी मरम्मत दौरान मेटिया विया। बहरहाल हिन बुज़ुर्ग मुतालिक़ तारीख़ जे किताबनि में का बि मालूमात मौजूद नाहे। हिन मुतालिक़ तफ़सीली तहक़ीक़ जी घणी ज़रूरत आहे ऐं हिन कम लाइ तारीख़ जे आलिमनि खे हिकु मुअद्दिबाना गुज़ारिश अर्ज़ रखिजे थी।